अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां तव्हांखे हर रोज़ नवां वीडियो ऐं गाना ॾेखारींदा आहियूं। उन मौज़ू ते हिकिड़ो नओं वीडियो खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे मास्तर ॿार खे किरोना जे करे स्कूल मां कढी थो छॾे। तव्हां सिंधवासियुनि खे अर्ज़ु था कयूं त असां सुठा एंटरटेनमेंट प्रोग्राम ॾींदा आहियूं ऐं सुठा प्रोग्राम पेश कंदा आहियूं। चैनल आहे मनान शेख, जंहिंखे तव्हां लाइक बि कयो, सब्सक्राइब बि कयो ऐं सो शेयर बि कयो। जेकॾहिं पसंदि अचनि त तव्हां असांखे कमेंट्स ज़रूरु ॾियो त सुठा लॻा या ग़लति लॻा। महिरबानी। फीस भी टाइम से जाऊं जी, हर पीरियड में फीस भी जाऊं, किताब भी छोकरे के पढ़ा वठी जाऊं। सही को हिन मिस्किन जो लो कड़वा जो स्कूल में कढी छो छो बाबा मसलो इहो हां किरोना जी घटवा शांति या मथो जोर पयो तेरो पासो बगैर तर के बाहर है नवे आ तो तड़वी कान तो करे के बिने न असा को शाबो लगी वने बा जवान का बाबा ही तड़वी न करे आया किरोना में असा सेंटर बंद थी वने तो पोछा के अरे हां से हिन सबले जा चलो मावरे छोरे के चलना है और सुन सब ये पैकेज का तरह सफा बोलिए फुल लगा क्या भला तने जर्दना मावरे छोरे में खाए हेडो फोन धर ससे हेडो गुलाब जो फुल लगो पियो इनके छाए जो इनके कड़ी छजो थी बाबा हां पूरी न तो करे जे न भपती है छाई भपती है नहीं जो मान से घास को के गुलाब की खुशबू देते सब के दिए के भाई वाह जो मस्त बना मुझे नाम न बता मैं दूसरे पहाड़ छोरो को पियो क्या तो सब सिखा रहा